अॼुकल्ह घणा माण्हू सुवाल जवाब कनि था साईं, केतिरा माण्हू चवनि था त मेंह जी कुर्बानी जाइज़ कोन्हे। मां अर्ज़ु कयां त इहो इन्हनि माण्हुनि वीचारनि जी कम इल्मी आहे, कम इल्मी ऐं कम अक़ली आहे, जंहिंजे करे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था। हज़रत अली करम अल्लाह वजूजन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, मके ऐं मदीने मुनवर में मेंह कोन हुई, ढगी हुई, उठ हुयो, रिढ बकरी हुई, मेंह कान हुई। हज़रत अली करम अल्लाह वजू सफ़र कयो, ईअं सम्झो मिस्र खां थोरो सूडान जे पासे, अफ्रीका जे पासे ॾे विया, मेंहूं जाम हुयूं हुते, छो त इहे पाणी वारे मुल्क में हूंदियूं आहिनि, खुश्की वारे मुल्क में न हूंदियूं आहिनि। फरमायूं त अल जामूस हैवानुनि में हिकिड़ो जहिड़ो हैवान आहे, युशबिहुल बकर बितमाम, पूरी तरह उहो गऊं सां मुशाबिह आहे। माना उन जा अहकाम ज़कात में साॻा जहिड़ा गऊं जा, ऐं अहकाम उन जा कुर्बानी में बि साॻा जहिड़ा ढॻीअ जा। तंहिंजे करे अहिड़े क़िस्म जो को बि सुवाल कोन्हे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी सुन्नत ऐं खुलफाए राशिदीन जी सुन्नत तव्हां ते लाज़िम आहे। पाण जेको सुन्नत जो इनकारियत उहो पाण वञी ॼाणे। हज़रत अली करम अल्लाह वजू मेंह खे पूरो गऊं सां मुशाबिहत ॾेई ऐं उन्हनि खे बिलकामिल मुशाबिहत ॾिनी हुई, अहकामात में बि, निसाब में, त कुर्बानीअ में। तंहिंजे करे बाज़ाब्ता तौर ते मेंह जी कुर्बानी जाइज़ आहे, जाइज़ आहे, जाइज़ आहे। इन में अहिड़े क़िस्म जो को बि शक शुबो रखण जी गुंजाइश कान्हे। इन जा 7 हिसा कबा आहिनि। कुर्बानीअ जे गोश्त खे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त पहिरीं ॻाल्हि त इहो 10 ज़ुल्हज खां शुरू थींदी आहे, ऐं जॾहिं ईद निमाज़ थी वञे त कुर्बानी पोइ कबी आहे। हिकिड़े दफ़े हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुतबो ॾिनो, फरमायो त हाणे कुर्बानी कयो। त हिकिड़े साहिब अर्ज़ु कयो त साईं मां त सवेर कुर्बानी करे आहियो, फरमायो त इहो गोश्त थी वियो, तुंहिंजा ॿार खाइनि, बाक़ी कुर्बानी इहा न थी। त पोइ उन हिकिड़ो अर्ज़ु कयो, साईं हाणे मां वटि ॿियो त कुझु कोन्हे, पर 6 महीननि जो हिकिड़ो घटो आहे, जेको एॾो आहे जो साल वारे खां वॾो आहे। फरमायो त ठीकु आहे, इहो तुंहिंजे लाइ इहो जाइज़ आहे। हाणे जेकॾहिं कंहिं माण्हू वटि न हुजे ऐं इतफ़ाक़न दुंबो घटो अहिड़ो हुजे जो 6 महीननि जी उमिरि हुजे, 6 महीननि खां मथे, पर लॻे अहिड़ो ॼण साल खां वधीक आहे, त पोइ इहो बि जाइज़ आहे। बाक़ी ईअं कोन्हे त घटो 6 महीननि जो, छेलो 12 महीननि जो, न, उमिरि हिन जी साल आहे, पर जे इतफ़ाक़न कंहिं माण्हू वटि अहिड़ो आहे ॿियो कुझु बि कोन्हेसि अहिड़ो हिकिड़ो अथसि, त पोइ इहो बि जाइज़ थी सघे थो। बाक़ी न त नंढे जानवर जी उमिरि 1 साल आहे ऐं हिकिड़ो नंढड़ो जानवर हिकु माण्हू जे पारां थींदो। ऐं घर वॾो पंहिंजे पारां करे, केतिरा दोस्त असांजा अहिड़ा हूंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं हिन साल मां पंहिंजी कुर्बानी थो कयां, मथे साल पंहिंजे घरवारी जी कंदुसि, वरी इन खां पोइ पंहिंजे पुट जी कंदुमि। बाबा हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी करणी आहे, तूं ज़िम्मेदार आहे घर जा वॾा, त तूं पंहिंजी कुर्बानी पंहिंजे तरफ़ां कर, तूं कर, पोइ बाक़ी ॿिया कनि न कनि वाजिब तुंहिंजे मथां आहे। बाक़ी जेकॾहिं अलाह ताला तोखे ॾेई, तूं को वॾो ढोर कर या घणा ढोर कट, तूं सदा कट, ॿियनि खे बि ॾे, बाक़ी तुंहिंजे मथां लाज़िम अलाह ताला कई आहे। तंहिंजे करे घर वॾो लाज़िमन पंहिंजी करे, ईअं न आहे त वारो फेराईंदो वते त हेल मुंहिंजी, मथे साल अधे जी, 3 खां अधे पोइ पुट जी, पोइ भाउ जी, पोइ भाइटे जी, पोइ धीउ जी, पोइ फलाणे जी, ईअं न कबो आहे। वॾो करे पोइ ॿियनि जी सॼी इज़ाफ़ी भली करे, बाक़ी इज़ाफ़े खां सवाइ न थींदी। ऐं ॿियो नंबर इहो आहे त इन कुर्बानी जे गोश्त खे तक़सीम करण जे लाइ उसूल आहे हिकिड़ो, त इन खे 3 हिसा कबा, जंहिंमें सुठे ऐं कसे जो तमीज़ ऐं फ़र्क़ु न कबो, गोश्त हिकु जहिड़ो कबो। हिकिड़ो हिसो ख़ालिसतन ग़रीबनि ऐं मिसकीननि खे ॾिबो। हिकिड़ा मिसकीन तव्हां खां घुरण ईंदा आहिनि, ॿिया मिसकीन अहिड़ा सफ़ेद पोश हूंदा आहिनि, इज़त वारा माण्हू, जेके तव्हां खां कॾहिं बि घुरण में न ईंदा, घर में बुख मरी वेंदा, पर कॾहिं बि तव्हांजे आॾो हथु न टंगींदा। अहिड़नि मिसकीननि खे ॻोल्हे ॾेई अचणु तव्हांजी ज़िमेदारी आहे। कुर्बानी या ॿियूं ख़ैरातूं, इहो सभु तव्हांजी ज़िमेदारी आहे। अहिड़नि ग़रीबनि ऐं मिसकीननि खे वञी ॻोल्हे ॾेई अचो, जेको घुरण अचे उन खे बि ॾियो, पर अहिड़नि फ़क़ीरनि खे ॻोल्हे तव्हां वञी ज़रूरु ॾेई अचो। हिकिड़ो हिसो गोश्त जो पूरो 3 हिसो इन्हनि ग़रीबनि मिसकीननि में विराइबो। हिकिड़ो हिसो तव्हां पंहिंजे दोस्त अहबाब खे ॾियो, ग़रीब हुजे चाहे अमीर हुजे। हिकिड़ो हिसो तव्हां पाण ऐं तव्हांजा बच्चा ॿार खाई सघो था। इन तरीक़े ते कुर्बानी विराइबी आहे। बाक़ी जेको अॼुकल्ह माण्हू चूंडे सूंडे सुठो गोश्त पंहिंजे लाइ रखनि ऐं पोइ खाखड़ खुखड़ सभु ग़रीबनि ऐं मिसकीननि खे ॾियनि, अलाह सुब्हानो तआला थो फरमाए, लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून, नेकी तॾहिं मिलंदव जॾहिं पंहिंजी प्यारी शइ अलाह जे नाले ते ख़ैरात करे। जेको वणे उहो गोश्त पंहिंजे लाइ, जेको न वणे उहो फ़क़ीर खे अज़ीज़ो, इहा ग़लति ॻाल्हि आहे। जीअं असांजा दोस्त अहबाब कंदा आहिनि, हे जेके सब्जी ऐं फ्रूटनि वारा कंदा आहिनि, जॾहिं पंहिंजो पाथारो सब्जीअ जो या फ्रूटनि जो ठाहींदा आहिनि, त उन में सुठियूं सुठियूं शयूं ग्राहकनि जे लाइ ठाहे रखंदा आहिनि। कसियूं, कांडियूं, पिथल, किनियूं ऐं जेके दाग़िल हूंदियूं आहिनि उहे हिकिड़े पासे न रखंदा वेंदा। पोइ जेको माण्हू चवंदो त दादा पटाटा जो किलो ॾे, त उनखे सुठा तोरे ॾिबा, पर जेकॾहिं कोई ईंदो साईं अलाह जे नाम ते ॾे, त उहो पिथल खणी ॾींदो। ओ ख़ुदा जा बाना, ईअं न कंदो कर, तूं अलाह जे नाम ते जेतिरो बि थोरो ॾे, पर ॾींदो सुठो कर। बाक़ी हे चओ त बाबा हे पिथल पिया अथई, मूं वटि खणी वञ, कंहिं कंहिंखे ॾेई छॾ, हिक खे ॾे, ॿिनि खे ॾे, 5 खे ॾे, पर अलाह जे नाम ते इहो पिथल न ॾींदो कर, छो त अलाह ताला जी ज़ात इन खां घणी बेपरवाह आहे। रब थो फरमाए त मूंखे तव्हांजे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे, तव्हांजे दिलि जे सुठी नियत जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे कुर्बानी खे सुहिणे नमूने सां असां कोशिशि करे विरायूं। ऐं इन में माण्हू साफ़ सुथरा, जेकॾहिं वॾो जानवर हुजे
त इन में कोशिशि करे सही उल अक़ीदा माण्हू सुठा माण्हू जमा करे ऐं उन्हनि खे क़ुर्बानी कजे ऐं उन्हनि में हर हिक जो इरादो इहो हुजे त असांखे क़ुर्बानी करणी आहे ऐं हर हिकु पंहिंजो हिकु हिकु हिसो ख़ैरात में ॾे, हिकु हिकु हिसो माइटनि मिटनि दोस्तनि अज़ीज़नि क़रीबनि खे विराए ॾे। बाक़ी हिकु हिसे में मर्ज़ी अथसि त पाण भली खाए सभ जो सभु खाई वञे, विराए त हुनजी मर्ज़ी आहे। बाक़ी ग़रीबनि जो हिसो कॾहिं बि न खाइजे। ऐं क़ुर्बानी जी खल उहा ख़ैरात में ॾिबी वेंदे उन जो रसो या क़ुर्बानी जूं ॿियूं जेके बि इन जानवर जूं के शयूं हुजनि त कासाईअ खे या कंहिं ॿिए खे उजरत में मज़दूरी में न ॾिबियूं आहिनि, मज़दूरी हुनखे धार सां ॾिबी आहे। ईंदे कासाईअ खे गोश्त बि मज़दूरी में न ॾिबो। ख़ैरात जीअं ॿियनि खे ॾींदा आहियो हुनखे ॾियोसि त ॿी ॻाल्हि आहे, पर मज़दूरी में हुनखे अलॻि घाटी वाधी न कंदव। मज़दूरी अलॻि ॾेई चओ बाबा हाणे तुंहिंजी जानवर मां जान छुटी, हाणे ख़ैरात ॾियोसि त भली ॾियोसि तव्हां। इहे कुझु क़ुर्बानी जा अहकामात आहिनि। ॿियो क़ुर्बानी में आम करे अॼुकल्ह हिकिड़ो सुवालु हले थो त जेको माण्हू क़ुर्बानी करे त पहिरीं ज़ुल्हज खां वठी क़ुर्बानी करण ताईं वार बि न कतरे, नह बि न कतरे, सेर बि न करे, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं। मां अर्ज़ु कयां त मुंहिंजे मालूमात मूजिबि ॿ शयूं मुंहिंजे नज़र मां गुज़रियूं आहिनि। हिकिड़ो त जेके दोस्त अहबाब इहो चवनि था त क़ुर्बानीअ जे दौरान कंहिं बि क़िस्म जो वार न हो या अहिड़े क़िस्म जी शइ इस्तेमालु न करणु खपे जेके एहराम जे ख़िलाफ़ वर्ज़ी में अचनि थियूं। हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा चवे थी त अहिड़े क़िस्म जो हुकुम आहे, जेको माण्हू क़ुर्बानी करणु चाहे त पहिरीं ज़ुल्हज खां वठी जीअं ई ज़ुल्हज जो चंड बीठो न कतरींदो, उहो वार न कतरींदो, उहो कंहिं बि क़िस्म जो जेको इहे ग़लति मतिलबु एहराम जी ख़िलाफ़ वर्जियूं आहिनि इहे न कंदो जेसिताईं क़ुर्बानी थी वञे। ऐं इन ते अहले इल्म लिखियो आहे त इहो मुस्तहब अमल आहे, माण्हू जेकॾहिं कंदो त सवाबु थींदो, बाक़ी को वाजिब कोन्हे जो लाज़मी करणो हुजे। ॿिए पासे ॾऊं हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा जी हदीस थी अचे, नबी अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमाए त मूंखे यादि आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उठ मोकिलिया हा जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खे हज जो अमीर करे मोकिलियऊं बैतुल्ला शरीफ़ जे लाइ। चई त असां पंहिंजे हथनि सां उठनि जा उहे गाना वटे उन जे ॻिची में ॿधासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीअ जा उठ बैतुल्ला शरीफ़ मोकिलिया हा। का बि हुज़ूर साईं जन पंहिंजे मथां शइ ममनू न कई ही जेका एहराम में मन हूंदी आहे, बल्कि पंहिंजी आम मामूल जी ज़िंदगी गुज़ारनि पिया जीअं हमेशह ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। इहो सुवाल जो कयो था मां, भला अहिड़े क़िस्म जी का पाबंदी आहे? हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा हुज़ूर साईं जन खे मां अहिड़ी पाबंदी कंदे न ॾिठो आहे। अम्मा बीबी सलमा चवे थी त आहे, माना हिकु बीबी साहब जे चवण मूजिबि कंहिं माण्हू जी दिलि चाहे ऐं इहो अमल करे त मुस्तहब अमल आहे, भलो आहे, भली सदा करे, पर जेकॾहिं नथो करे त उनजे मथां मयार कान्हे। अल्लाह सुब्हानहु तआला शाला असांखे हिन क़ुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं इहा क़ुर्बानी ख़ालिसतन अल्लाह ताला खे राज़ी करण जे लाइ कबी, तॾहिं अल्लाह सुब्हानहु तआला थो फरमाए त इहे ॾींहं अथव, इन में तव्हां अल्लाह ताला जो नालो वठंदा कयो मुक़ररु ॾींहंनि में जेके असां तव्हांखे चौपाया जानवर ॾिना आहिनि, पाण बि खाओ, मिसकीननि ऐं फ़क़ीरनि खे बि खारायो। ऐं पोइ माण्हू पंहिंजी मोटी लाहिनि पंहिंजे मर मिटीअ खे ऐं पंहिंजूं बासूं पूरियूं कनि। जंहिं माण्हू जी का इरादो आहे को बैतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ आहे, अचे पंहिंजे घर जे अलाह जो घर जो तवाफ़ कनि। हाणे इहो तवाफ़ थी वियो मोटी जेको इफ़ाज़े जो तवाफ़ आहे। अल्लाह थो फरमाए जेको अल्लाह ताला जी इज़त वारनि जी शइ जी इज़त कंदो इहो हुन जे लाइ भलो आहे। ऐं तव्हांजे लाइ चौपाया माल जानवर हलाल आहिनि, जेको तव्हांखे पढ़ी ॿुधायो आहे उहे सभु पर फज्तनिबु रिज्स मिनल औसान। कहिड़ी बि शइ तव्हांजी जानवर हुजे या ॿी का खाधे पीते जी हलाल शइ हुजे, जे अलाह खां सवा कंहिं बि बुत, कंहिं आस्ताने, कंहिं बास जी जेकॾहिं तव्हां हुनजे मथां का निस्बत या नालो रखियो त पोइ इहो जानवर हलाल बि तव्हांजो हराम थी वेंदो। वजतनिबु कौल ज़ूर, इहे सभु ॻाल्हियूं कूड़ियूं अथव, इन खां पासो कजो। हुनफा लिल्लाह, हिकु मुंहुं थी बीहो अल्लाह ताला जे लाइ, अल्लाह सां शिरक न कयो। जेको शिरक कंदो ॼण त आसमान मां किरियो पोइ या पखी खणी वञनिसि या हवा खणी वञी परते उछलेसि। जेको अल्लाह ताला जी इज़त वारनि शयुनि जी इज़त कंदो उहा दिलनि जी तक़वा आहे। तव्हांजा इन में घणा नफ़ा आहिनि ऐं इन खे वक़्तु मुक़ररु ताईं पंहिंजे जाइनि ते तव्हां इन्हनि खे हलायो। अल्लाह सुब्हानहु तआला थो फरमाए त इन्हनि जानवरनि खे काहे वञो जेके हाजी आहिनि, बैतुल्ला शरीफ़ ॾे काहे वञनि इन्हनि खे, उते वञी इन्हनि खे ज़बह कनि। हज़रत साईं फरमायो आहे त आसमान ते चढ़ण खां पोइ किरण थींदो आहे, इलाही यसादुल कलिमु तय्यिब, जेके अखर भला आहिनि उहे अलाह ॾे वेंदा आहिनि। इहो कलमो तय्यिब आहे, इहो मथे चढ़े थो, अल्लाह ताला ॾे थो वञे। जंहिं माण्हूअ जो ॿोल मथे चढ़ी वियो इहो माण्हू पाण मथे चढ़ी वियो। हाणे इहो माण्हू जेको दुनिया में पथर, बुत, माण्हू, सिज, चंड, जबल, क़बर ऐं ॿियो इन्हनि जे आलो जेकॾहिं झंडे, ताबूत या कंहिं बि शइ जे आलो झुकियो पोइ इहो ॼण बुलंदीअ तां किरियो। पहिरियों कलमो तय्यिब चई मथे अल्लाह ताला जे वञी बारगाह में पहुतो, हाणे जो वरी हेठि ज़मीन वारनि शयुनि सां साॻी निस्बत रखियईं त इहो ॼणो बुलंदीअ तां किरियो
ऐं तौहीद जे आला बुलंद मेयार मक़ाम तां किरी शिरक जी खॾ में वञी पियो, तंहिंजे करे अलाह तो फरमाए मुशरिक खे मां वरी असुल माफ़ कोन कंदुमि। अलाह सुब्हानहु व तआला शाल असांखे भलाइन करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब सुब्हानहु व तआला तो फरमाए त हर उम्मत जे लाइ असां कुर्बानी जोड़ी आहे ऐं उन्हनि जे मथां अलाह जो नालो वठंदा जेको अलाह ताला उनखे जानवर ॾिना आहिनि, तंहिंजे करे बिस्मिल्लाह अलाह अकबर कोहिबो। तंहिंजे करे अज़ीज़ो हिते बि तव्हां जानवर जेको गोश्त वग़ैरह वठंदा आहियो, कोशिशि कंदा कयो त उन सीर में माण्हू एहतमाम सां कुहण वारो अलाह जो नालो वठे, बिस्मिल्लाह अलाह अकबर करे ऐं सही अक़ीदा माण्हू ज़बह करे त तव्हां उनजी कुठीअ जो गोश्त खाईंदा कयो। छो त रब सुब्हानहु व तआला तो फरमाए इन ते अलाह जो नालो वठिबो, जेके जानवर ॾिना आहिनि तव्हांखे असां चौपाया, छो त तव्हांजो अलाह हिकिड़ो आहे। उन अलाह जे वारो कंधु झुकायो ऐं आजिज़ी कंदड़नि खे मुबारक ॾे त अलाह ताला उन्हनि खां राज़ी थो थिए। उहे आजिज़ी वारा माण्हू आहिनि, जॾहिं अलाह ताला जो नालो वठिबो आहे त उन्हनि जूं दिलियूं ॾकंदियूं आहिनि ऐं जॾहिं तकलीफ़ उन्हनि खे पहुचंदी आहे त उन ते सबुरु कंदा आहिनि। आजिज़ी वारनि जी निशानी आहे त निमाज़ जा पाबंद हूंदा आहिनि ऐं जेको अलाह ताला रिज़्क़ ॾींदो आहे उहे ख़र्च कंदा आहिनि। इहे अलाह जे आजिज़ी वारनि ॿारनि जूं निशानियूं आहिनि। अलाह ताला इहे सभु निशानियूं असांखे नसीब फरमाए। अलाह तो फरमाए त उठ असां तव्हांजे लाइ अलाह जे कुदरत जूं निशानियूं रखियूं आहिनि, इन्हनि में तव्हांजे लाइ ख़ैर ऐं भलाई आहे। अलाह जो नालो वठो इन्हनि ते, इहे कतार करे बीहारजनि, पोइ जॾहिं इहे किरी पवनि इन्हनि जूं खलूं लही वञनि त पाण बि खाओ। वाते मुल्कान जेको माण्हू नथो घुरे ॻोल्हे इन फ़क़ीर खे बि ॾियो, वल मोहतर ऐं जेको फ़क़ीर तव्हांजे आॾो हथ थो टंगे उन खे बि ॾियो। अलाह तो फरमाए कज़ालिक सख़रनाहा लकुम लअल्लकुम तशकुरून, इन्हनि जानवरनि खे असां तव्हांजे ताबेदारी में बीहारियो आहे जीअं तव्हां शुकुर करियो। अबा हे गाबा हे उठ, इहे असां ऐं तव्हांजे वस में ईंदा जेकॾहिं मस्तु थियनि त। मछिड़जी पवंदा आहिनि कॾहिं कॾहिं, जवान 10-10 ॾिसंदा आहियूं त टेहड़ ते बीठा हूंदा आहिनि, को वठण जे लाइ तयारु न हूंदो आहे। रब तो फरमाए त इहे जॾहिं फर्म बरदारी में कंधड़ो झुकायूं बीठा हूंदा अथई, इहे सभु। मूंखे हिकिड़े दोस्त ॻाल्हि ॿुधाई, चई त हिकिड़ो दफ़ो असां ॾाढो हिकिड़ो जानवर ॾुखियो हो, असुल न पियो वठण ॾे। आख़िर में हिकिड़े माण्हू चयो त परे थियो तव्हां, हुनजे भरिसां अचे बि अची दादा अलाह ताला जे नाले ते कुर्बान थो थिए, अलाह जो हुकुम मञ। हिकदमि हीअं करे कंधो हेठि चढ़ी वठी ऐं लेटाए बिस्मिल्लाह अल्लाह अकबर करे कुल छॾी, सॼी मस्ती ख़तम थी वई। हे इंसान, इहे जानवर सभु इहो कुझु करे ऐं तोखे ॾेखारे थो, पर अफ़सोस आहे तुंहिंजे ज़िंदगीअ ते जॾहिं तोखे 5 वक़्त पंहिंजे मस्जिद मां अल्लाह अकबर जो आवाज़ ॿुधण में थो अचे त तूं पुसण जे लाइ त न पर सजदे ॾियण जे लाइ बि नथो अचे। हैफ़ आहे तुंहिंजे ज़िंदगी खां, पोइ तोखां त इहो जानवर 1000 दफ़ा भलो थियो। जेको जानवर बदमस्त थी वियो हो ऐं हिकिड़े अलाह जे बाने अचे कन में चयुसि त ख़ुदा जा बाना अलाह जो अमर मञे कुर्बान थियण जे लाइ तयारु थी, त उते जो त कंधु झुकाए बीह रहे त मां तयारु आहियां। अलाह शाल असांखे फर्म बरदारी नसीब फरमाए। पर अलाह सुब्हानहु व तआला तो फरमाए त मुंहिंजा फर्म बरदार निमाज़ जेके असां रिज़्क़ ॾींदा आहियूं त असां उन्हनि में ख़र्च कंदा आहिनि। अलाह तो फरमाए उठ, अलाह ताला जे कुदरत जूं निशानियूं आहिनि, तव्हांजे लाइ इन्हनि में घणो ख़ैर आहे। इहे कतारूं करे बीहनि, उन्हनि ते अलाह जो नालो वठी कुहंदा कयो, जॾहिं इन जूं खलूं वलूं लही वञनि त पोइ खाओ ऐं खारायो, जेको घुरे उनखे खारायो, जेको न घुरे त उन फ़क़ीर खे पहुचाए अचो। इहे सभु असां तव्हांजा फर्म बरदार कया आहिनि त जीअं अलाह ताला जा तव्हां शुक्रगुज़ार थियो। अलाह जो शुक्रगुज़ार कीअं थिबो, असां बि अलाह जा फर्म बरदार थींदासीं। अलाह तो फरमाए लई अल्लाह लुहुमुहा वला दिमाहा, न अलाह ताला खे हिननि जो गोश्त खपे, न अलाह खे हिननि जी रत खपे, न हिननि जी खल खपे, वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम, पर तव्हां कहिड़ी मोहबत सां अलाह जे लाइ कुर्बानी कंदा आहियो, इहा मोहबत अलाह खे घुर्बल आहे। अलाह शल इन मोहबत सां असांखे कुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, पंहिंजी कुर्बानी खे पालींदा कयो। समिनु ज़हायाकुम फइन्नहा अला सिरात मतायाकुम, पंहिंजे कुर्बानी जे जानवर खे मज़बूत कयो, क़यामत जे ॾींहुं अलाह तव्हांखे इन्हनि ते चाढ़े पुल सिरात टपाई। फरमाईंदो पंहिंजे हथ सां कुहंदा कयो ऐं पोइ जॾहिं इन्हनि जो खून वहे त ख़ुशि थींदा कयो त हे उहो खून आहे जेको ख़ालिसतन सां अलाह खे राज़ी करण जे लाइ वहायो आहे। अलाह तो फरमाए पर तव्हांजी तक़वा अलाह खे पहुचंदी आहे। इहो अलाह ताला तव्हांखे ताबेदार करे ॾिना आहिनि त जीअं उन्हनि जे मथां तव्हां अलाह जो नालो वठो, बिस्मिल्लाह अल्लाह अकबर कयो, अला महदाकुम मुबश्शिरिल मुहसिनीन, ऐं जेके बिशारत ॾे एहसान कंदड़नि खे, भलाई कंदड़ माण्हू, एहसान कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे अलाह ताला भलाईअ जी मुबारक ऐं बिशारत थो ॾे। हज़रत संजन फरमाए त मोहसिन उनखे चइबो आहे जेको रब ताला जी अज़मत जो हमेशह उनखे मुशाहिदो हुजे। दुनिया जे जहीं बि मोड़ ते अचे, जॾहिं बि को ग़लति कमु अचेसि न, हिकदमि अलाह जी अज़मत जो मुशाहिदो थिएसि त न साईं मूंखे गुनाह न करिणो आहे, हिकदमि मोटी पवे। रब ताला तो फरमाए इन अल्लाह युदाफिउ अनिल लज़ीना आमनू, जेके बि मोमिन थींदा आहिनि अलाह ताला उन्हनि जो दिफ़ा कंदो आहे। इन अल्लाह ला युहिब्बु कुल्ल ख़व्वानिन कफूर, इहो मोमिन आहे, इहे मोमिन आहिनि अलाह ताला अहिड़नि मोमिननि खां दुश्मननि खे टारे छॾींदो आहे। दुश्मन उन्हनि खां, उन्हनि जे हथां कॾहिं बि हमिलो कोन उन ते कोन करे सघंदो ऐं अज़ियत ॾे त अलाह ताला दिफ़ा कंदो आहे दुश्मन जो। अलाह तो फरमाए अहिड़ा जेके सचा मोमिन थींदा आहिनि न, इन्हनि जो दिफ़ा करणु असांजो कमु आहे, छो त अलाह सुब्हानहु व तआला हर ख़यानत कंदड़ ऐं काफ़रनि खे पसंदि न कंदो आहे। दुआ आहे त रब सुब्हानहु व तआला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह वहदहु ला शरीक लहू असांखे
क़ुरान ऐं सुन्नत जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ान गिरामी, हे पंहिंजे क़ुरान शरीफ़ जे दर्स जो एहतमाम आहे। हिन मां जेको कुझु पिरायूं उन ते अलाह ताला शल असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो त रब ताला खे ॻाल्हि वणंदी इहा आहे जो माण्हू जॾहिं दीन अलाह ताला जे शरीयत ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फर्माबरदारी जो हुकुम ॿुधे, अलाह सुब्हानहू मोमिन चवंदो आहे त सीने दर खे समेना वाता न असां ॿुधोसीं ऐं असां मञी छॾियोसीं। सुवाल ई न आहे जो हाणे असां खां कख जेतिरी इनहिराफ़ी थिए। रब सुब्हानहू तआला शाला असांखे इन अहकामात ते सचे बीहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अलाह सुब्हानहू तआला हिन क़ुर्बानी